आयो लाल सभई चो झूलेलाल। तहां सभिनीनि जो स्वागत आहे असांजे चैनल में। त अॼु जी ख़बर खणी आया आहियूं असां खंडवा मध्य प्रदेश मां। सिंधी समाज जन जे द्वारा महालक्ष्मी जे सगड़नि जी थियो पूजा अर्चना ऐं उन खां पोइ थियो उन जो विसर्जन। आदिकाल खां ई हलंदो थो हले कि श्राद्ध पक्ष जी अष्टमीअ ते सिंधी समाज द्वारा इहो पूजन कयो वेंदो आहे। कोरोना संक्रमण जे करे सभनानी परिवार जो अनुकरणीय पहल कुटुंब सहित घर में ही कयो पूजा जो विसर्जन। सिंधी समाज जन जे द्वारा प्राचीन काल का हली रही पंहिंजी इहा धार्मिक परंपरा के कायम रखंदे हुए 16 ॾींहं पूर्व कच्चे सूत में 16 धागनि जी 16 गठानियूं लगाए करे हल्दीअ में उनखे विझी करे महालक्ष्मीअ जे सगड़नि जी पूजा थींदी आहे ऐं सुख समृद्धीअ जी कामना कई वेंदी आहे ऐं उनखे पंहिंजी कलाईअ में ॿधियो वेंदो आहे। हिन पवित्र सगड़नि खे विसर्जन करे सिंधी बहुमूल्य क्षेत्र सतपुड़ा खीर सेवई ऐं हलवनि जी खुशबू महकी उठंदी आहे। हीअ जानकारी ॾींदे हुए राष्ट्रीय सिंधी समाज जिला प्रवक्ता निर्मल मंगवानी ने ॿुधायो कि ॿंधियल इहे महालक्ष्मीअ जा पवित्र सगड़ा सदस्यनि जी कलाईअ में खोले करे संध्या जे समय सिंधी व्यंजन सतपुड़ा ऐं बिस्कुट जे पैकेट में लपेटे करे पूजा करे समाज जी महिलाऊं वॾी संख्या में शासन जे नियमन जो पालन कंदे हुए सिंधी कॉलोनी स्थित पंडित श्यामलाल शर्मा, पंडित गोपाल गोवर्धन दास भरद्वाज, तारापुरी गोस्वामी एवं पंडित प्रदीप भारद्वाज पदम नगर जा निवास स्थान पहुंतियूं। हिते हाथीअ में सवार गज महालक्ष्मीअ जी पूजा करे करे परिवार एवं कुटुंब में सुख शांति अमन सां गॾु गॾु धन ध्यान जो भंडार भरपूर रहे जी कामना कई वई ऐं सगड़नि जो विसर्जन कयो वियो। कोरोना महामारीअ जे हलंदे हुए सभनानी परिवार ने अनुकरणीय पहल कंदे हुए कुटुंब सहित घर में पूजा विसर्जन कयो। हिन तरफ किशोर नगर स्थित आशीष अग्रवाल जे निवास स्थान जे क्षेत्र में विभिन्न भाषी महिलाओं द्वारा गजलक्ष्मी जो व्रत रखे करे ऐं ऐश्वर्य जी दात्री माता महालक्ष्मी जो पूजन परंपरागत करे करे गीत भजनन सां गॾु कयो वियो। हलो त असां सभई भी पंहिंजा पूरा सिंधी पर्व मनाए करे पंहिंजी अचण वारी पीढ़ीअ खे इहो सभु सेखारियूं कि असांजा पर्व छा थींदा आहिनि ऐं उन जो महत्व ॿुधायूं। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।